बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां पंहिंजो क्लास नंबर 35 शुरू कंदासीं ऐं क्लास नंबर 35 जेको असांजो टॉपिक आहे CSS एनिमेशन। वेब पेज ते CSS एनिमेशन असां कीअं लॻाईंदासीं ऐं उनजो कहिड़ो तरीक़ेकार आहे, उन में कहिड़ा कहिड़ा माना त स्टाइल्स यूज़ थींदा आहिनि, अॼु उहे सिखंदासीं। इन खां पहिरियों जेको क्लास हुयो उन में असां CSS 3 जी एनिमेशन्स जो इंट्रोडक्शन मूं अव्हांखे ॾिनो हुयो। यादि रहे त हे हाणे असांजी CSS असांजी एंड थियण वारी आहे ऐं इन खां पोइ असां जावा स्क्रिप्ट पढ़ंदासीं। सो टाइम घणो ज़ाया कोन था कयूं, हलंदासीं पंहिंजे VS कोड जी तरफ़। सभ खां पहिरियां असां हिते डिव ठाहींदासीं ऐं हिन डिव खे क्लास ॾेई थो छॾियां, क्लास बॉक्स कंटेनर नालो ॾेई थो छॾियांसि मां, बॉक्स कंटेनर। ऐं हितां असां हिनखे CSS लॻाईंदासीं डॉट बॉक्स कंटेनर ऐं हिनखे विड्थ ऐं हाइट ॾेई थो छॾियां मां। px ऐं बॉर्डर सॉलिड ब्लैक। प्रीव्यू ॾिसंदासीं, हीअ असांजो बॉक्स अची वियो, पर हिनखे मार्जिन मां ॾेई थो छॾियांसि ऑटो, विच ते अची वियो। हाणे इन बॉक्स में अंदरि मां तव्हांखे सम्झाइण जे ख़ातिर इन डिव में अंदरि हिकिड़ी ॿी डिव था ठाहियूं। डिव ऐं इनखे मां डिव में अंदरि हिकिड़ो नंढिड़ो ॿियो बॉक्स ॾेई थो ठाहियां, त इनखे क्लास ॾींदासीं। मां क्लास जो नालो बॉक्स थो ठाहियां। हाणे मथियों हेठि असांजो थी वियो बॉक्स कंटेनर, जेको बॉक्स आहे सॼो कंटेनर आहे, ठीकु आहे। हाणे इन जे विच में हिकिड़ो ॿियो असां बॉक्स ठाहींदासीं ऐं उनखे बॉक्स कंटेनर जो नालो थो ॾियां। वरी उनखे बि असां ते क्लास CSS जो ॾींदासीं। हाणे उहो कंटेनर विड्थ उनखे ॾियूं था 200 px ऐं हाइट बि 200 px था ॾियूंसि ऐं बॉर्डर 2 px, सॉलिड रेड यानी कि बैकग्राउंड बि ॾेई था छॾियूंसि, बैकग्राउंड कलर रेड, ठीकु आहे। हे असांजो बॉक्स थी वियो। हाणे फॉर एग्जाम्पल ॾिसो न, हिकिड़ो आहे बॉक्स कंटेनर। हे ईअं सम्झो तव्हांजो सॼो बॉक्स कंटेनर सॼो वेब पेज आहे या कुझु बि आहे। हाणे हिन में हीउ जेको बॉक्स आहे, जिते मुंहिंजो माउस हले थो पियो, हिन ते असांखे CSS एनिमेशन लॻाए हिनखे मूव कराइणो आहे, पेज सां मूव कराइणो आहे। असांजो टारगेट अॼोको सबक़ु इहो आहे, हिनखे असां मूव करायूं, लेफ्ट राइट या अप डाउन, इहो असांखे हिनखे मूव कराइणो आहे अॼु, ठीकु आहे। इन खां पोइ जेको असांजो बॉक्स कंटेनर आहे, बॉक्स कंटेनर खे मां पोज़ीशन ॾींदुसि, पोज़ीशन मथे खे मां ॾियां थो रिलेटिव, ठीकु आहे। ऐं इहो बॉक्स कंटेनर खे रिलेटिव ॾींदासीं ऐं असां हिनखे जेको बॉक्स आहे, बॉक्स खे पोज़ीशन ॾींदासीं एब्सोल्यूट। हाणे हिनखे रिलेटिव ॾिनीसीं, तव्हां मुंहिंजे माउस खे ॾिसिजो, ऐं हीउ जेको आहे बॉक्स, इनखे असां एब्सोल्यूट, हुनखे रिलेटिव, हुनखे एब्सोल्यूट छा आहे, भला हिनखे एब्सोल्यूट ॾियूं हुनखे रिलेटिव, ईअं छो न? छो जो हीउ जेको असांजो रिलेटिव आहे, त हाणे एब्सोल्यूट आहे, एब्सोल्यूट वारो जेको नंढिड़ो बॉक्स आहे, इहो मथे जेको रिलेटिव आहे इनखे पंहिंजो वॾो सम्झंदो या पी सम्झंदो या पेरेंट सम्झंदो, पोइ उन जे विच में ई सॼो कमु हलंदो। अगरि मां उबतो कयां त उहो माना थोरो खां आउट थी वञे, चेंज थी वञे। त जेको मेन असांजो पेज हूंदो, असां उनखे पेरेंट कंदासीं, जेका वॾी शइ आहे उनखे असां कंदासीं पेरेंट। उन खां नंढियूं जेके आहे उनखे असां
एब्सोल्यूट वग़ैरह जी पोज़ीशन लगाए छॾींदा आहियूं। उम्मीद त इहा शइ तव्हांखे सम्झ में अची वेंदी, छो जो अॻिते हलंदो जीअं जीअं तव्हां प्रैक्टिस कंदा वेंदो त पोइ तव्हांखे इहे शयूं यादि करण जी एतिरी ज़रूरत न पवंदी। पर तव्हांखे माना कॾहिं क्वेश्चन थी थो सघे त उन में क्वेश्चन में तव्हां रुगो फेल न थियो। हाणे मां तव्हांखे सम्झायां थो त अॼु असांजे बॉक्स सां करिणो छा आहे, इन लाइ थोरो मां तव्हांखे गाइड कयां। हाणे हिनखे मां ज़ीरो लेफ्ट में 0px थो ॾियां ऐं इनखे असां टॉप में बि 0px था ॾियूं। ठीकु आहे, हाणे हिनखे लेफ्ट ऐं टॉप जंहिंमें माना ॾसियो आहे विड्थ ॾिनी आहे हाई ऐं लेफ्ट खां ऐं टॉप खां त हिते इहो बॉक्स ठहियल आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल मां हिनखे थोरो वधायां थो, लेफ्ट मां हिनखे 400px थो कयां, इहो लेफ्ट खां राइट में हलियो ऐं टॉप खां बि असां हिनखे 400px था कयूं, सॉरी 400px त हे डाउन अची वियो। वरी असां हिनखे लेफ्ट खां 0px कंदासीं त हे हिन कुंड ते हलियो वियो ऐं वरी असां फॉर एग्ज़ाम्पल वरी टॉप खां 0px था कयूं त हे वरी साॻी पेरेंट जॻह ते अची वियो। हाणे इहे जेके मूं साइज़ूं मटायूं इन सां गॾु जे बॉक्स मूवमेंट कंदो आहे चोफेर, इहो त थियो साइज़ मटाइण सां। पर इन ई शइ खे असां अगरि फॉर एग्ज़ाम्पल CSS एनिमेशन जे थ्रू ऑटोमेटिक कमु करायूं त उहो कीअं कराईंदासीं, उहो असां अॼु जे क्लास में सम्झंदासीं। त असां बॉक्स खे कहिड़े बि बॉक्स खे एलिमेंट खे भली हिन बॉक्स में तव्हां इमेज लॻायो, भली हिन बॉक्स में तव्हां को टेक्स्ट लॻायो, तव्हां हिन बॉक्स में का बि शइ लॻायो, मां त एम्प्टी छॾियो आहे, तव्हां कुझु बि लॻाए सघो था। इन खे असां मूवमेंट कीअं था कराए सघूं। हाणे असां हिन जेको बॉक्स आहे बॉक्स खे एनिमेशन ॾींदासीं। सभ खां पहिरियां असां एनिमेशन नेम नालो ॾींदा आहियूं एनिमेशन जो। एनिमेशन नेम मतिलबु त CSS में इन जो जेको क्लास मूं ॾिनो बॉक्स जे नाले सां, CSS में क्लास ॾिनो बॉक्स डॉट बॉक्स, एनिमेशन नेम डॉट बॉक्स, एनिमेशन नेम बॉक्स, ख़ाली बॉक्स थींदो, डॉट बॉक्स न थींदो। वरी असां ईंदासीं इन खां पोइ एनिमेशन ड्यूरेशन। एनिमेशन ड्यूरेशन मतिलबु त एनिमेशन तव्हांजी पेज ते केतिरो टाइम हले, 5 सेकंड लॻायो, 10 सेकंड लॻायो, 15 सेकंड लॻायो, उहो तव्हां ते डिपेंड करे थो। मां फ़िलहालु 5 सेकंड थो लॻायांसि। हाणे जेको एनिमेशन बॉक्स आहे, जीअं असां CSS में हेठि असां डिव खे मथे क्लास ॾींदा आहियूं, ईअं ई वरी इन बॉक्स खे क्लास ॾींदासीं 8 की फ्रेम ते, 8 की फ्रेम, 8 की फ्रेम्स। उन खां पोइ स्पेस ॾेई बॉक्स लिखंदासीं, बॉक्स ॾेई नंढी डिंगी ॾेई इंटर कंदासीं त इहो जेको 8 की फ्रेम वारो बॉक्स आहे, जेको एनिमेशन नेम जेको मथे असां बॉक्स लिखी आया आहियूं, इन सां कनेक्ट थी वेंदो। हाणे कनेक्ट थी वेंदो त जेका एनिमेशन ड्यूरेशन आहे, इन एनिमेशन ड्यूरेशन खे असां 5 सेकंडनि खे 100 सां मतिलबु त 5 सेकंडनि खे असां 4 हिसनि में 5 हिसनि में असां मल्टीप्लाई कंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल 100 जो 4 5 5 5 5 100, अहिड़े हिसाब सां एनिमेशन कमु कंदी आहे। मे बी हींअर तव्हांखे इहा शइ ॾुखी लॻी, पर मां थोरो करे सम्झाईंदुसि त तव्हांखे सम्झ में अची वेंदो चङी तरह। हिते असां लिखंदासीं 0%, 0% ॾेई विची डिंगी ॾेई इंटर कंदासीं। ठीकु आहे, 0% विची डिंगी ॾेई इंटर कंदासीं त हाणे असां चवंदो त 0% जिथे हींअर बीठो आहे इते एनिमेशन कहिड़ी हुजे, इते एनिमेशन कहिड़ी हुजे। त इते असां चवंदा आहे टॉप में 0px ते बि हुजे, इते ई बीठो हुजे, ऐं लेफ्ट में बि 0px हुजे, इते ई बीठो हुजे, ऐं इन जो बैकग्राउंड कलर बि मां फ़िलहालु इन जो रेड ई रखां थो। मतिलबु मां चवां थो बाबा इहो जेको 0 सेकंड 0% माना 0 सेकंड इहो इते ई हुजे। हाणे वरी हिकिड़ो ॿियो असां लॻाईंदासीं, ॿियो मां लॻायां थो 25%।
25% विची डिंगी ॾेई इंटर कंदासीं। हाणे मां चवां थो त 5 सेकंडनि जो 25%, मतिलबु 5 सेकंडनि खे तव्हां 4 हिसनि में वंडियो, सम्झो वंडींदासीं त जेको हुनजो 5 सेकंड जो चोथों हिसो आहे उन में एनिमेशन कीअं लॻे। त उन में मां चवां थो त हाणे टॉप खे 0px सही कयूं था, ठीकु, ऐं लेफ्ट खे असां कयूं था 400px, ठीकु आहे। हाणे ॾिसो तव्हां मुंहिंजो ऑर्डर ॾिसो मूवमेंट करे थो। त वरी मां हिनखे चवां थो हाणे बैकग्राउंड कलर मां हिनखे एक्वा थो ॾियां। हाणे ॾिसो हाणे मुंहिंजो स्लो वञे थो, वरी यानी मां रिफ्रेश कंदुसि पेज खे, स्लो वियो, स्लो मोटी आयो। हाणे टोटल 5 सेकंड आहे, हीअं वञी हेसी ताईं मोटी आयो 5 सेकंडनि में। हाणे इन 25% खे वरी मां 50% थो कयां। हिते असां कंदासीं 50% ॾेई विची डिंगी ॾेई असां इंटर था कयूं। हाणे मां चवां थो टॉप में 400px, ठीकु आहे। हाणे ॾिसो हेठि रही आयो, पोइ अलाए केॾे थो वञे, सॉरी। ऐं लेफ्ट में 0px, लेफ्ट में अच्छा लेफ्ट में बि असां 400px था कयूंसि। हा हाणे सही आहे, ठीकु। लेफ्ट में बि 400px, ऐं वरी मां हिनखे बैकग्राउंड कलर थो ॾियां। बैकग्राउंड कलर मां हिनखे हे थो ॾियां। हाणे ॾिसो वरी हिनखे थोरो मां हिनखे रिफ्रेश थो कयां, सही आहे। वरी हिनखे असां 75% था कयूंसि, मतिलबु त हाणे 0, ठीकु आहे, 0 खां पोइ 25, 25 खां पोइ 50। हाणे 50 खे अञा असां जेका 5 सेकंड वारी एनिमेशन आहे, 5 सेकंड जो 50% माना 2.5 सेकंड मुंहिंजी असांजी एनिमेशन इहा हिते हली वई। हाणे वरी असां हिनखे 75% ॾेई विची डिंगी ॾेई असां इंटर था कयूं, विची डिंगी असां इंटर था कयूं। त वरी मां हिनखे टॉप में कंदासूंसि 0px, ऐं लेफ्ट में असां कयूंसि था 400px। हाणे ॾिसो छा थो थिए, वरी वापसि थो वञे, ठीकु आहे। असांखे वापसि न, असांखे मां चवां हेॾे अचे, हेॾा पोल फ्री चारई कुंडूं घुमी अचे। त हिनखे असां कंदासीं 400px। हाणे ॾिसो त हेॾे आयो, वरी मथे वियो, ऐं लेफ्ट में असांजो 0px थी वियो। ऐं हिन जो असां बैकग्राउंड कलर असां रखूं था येलो, ठीकु। हाणे हिनखे रिफ्रेश कयोसीं। हाणे तव्हां एनिमेशन ते थोरो गौर कयो। हाणे ॾिसो न, इन जी जॻह ते तव्हांखे ॿी का बि एनिमेशन यूज़ करे सघो था। बॉक्स में टेक्स्ट वग़ैरह बि लिखी था सघो, तव्हां वीडियो बि लॻाए था सघो। तव्हां मतिलबु हीउ सिर्फ़ु एग्ज़ाम्पल आहे, इहो यादि रखी छॾियो, जेको मां सम्झाईंदो आहियां सिर्फ़ु एग्ज़ाम्पल आहे। उन खां पोइ तव्हां उनखे किथे इम्प्लीमेंट कयो था, तव्हां उनखे किथे यूज़ था कयो, वेब पेज ते तव्हां उनखे किथे वेबसाइट ते यूज़ था कयो। का बि वेबसाइट खोलियो था, उते ॾिसो था अहिड़ी टाइप जी का एनिमेशन आहे, त तव्हां सम्झी वेंदो हिते एनिमेशन वारो क्लास लॻल आहे। हाणे असां बि छो न अहिड़े तरीक़े सां यूज़ कयूं। ऐं हाणे वरी साॻे तरीक़े सां हिनखे बि मां 100%, ठीकु आहे, 100% टॉप
100% ऐं हिनखे असां लिखियोसीं टॉप 0px ऐं लेफ्ट 0px ऐं बैकग्राउंड कलर ब्लू। त हाणे मतिलबु त हाणे 0% खां शुरू थियो, फ्री आयो, हिते हिते आयो 75, हिते 100% पूरो वरी साॻियो असांजो बैकग्राउंड असांजो रेड थी वियो। हाणे हीअ तव्हांजो टोटल थी वियो कोड एनिमेशन जो 8 की फ्रेम्स सां गॾु। हाणे साॻे तरीक़े सां अगरि मां हिन में टेक्स एड कयां त मां हिनखे H1 टैग लॻाए छॾियो, BRT असांजो इहे ॾिसो हाणे टैक्स अची वियो हिन में। ऐं अगरि वरी इनखे असां टैक्स खे हटायूं था, IMG इमेज बॉक्स असां हिनखे इमेज था लॻायूंसि ऐं सोर्स में DSB था लॻायूं। तव्हां ॾिसो त असांजी इमेज इहा हिते अची वई। इमेज असांजी वॾी आहे, हिन जी थोरो साइज़ जेका आहे उहा सेट कंदासीं। विड्थ असां ॾींदासीं 200px विड्थ असां ॾियूं था 200px ऐं वरी हाइट बि मां ॾियांसि 200px। हाणे ॾिसो हाणे मुंहिंजी इन में इमेज बि अची वई। अहिड़े तरीक़े सां तव्हां वीडियो लॻाए सघो था, अहिड़े तरीक़े सां तव्हां माना त टेक्स्ट लॻाए सघो था, टाइटल लॻाए सघो था, पंहिंजो वेबसाइट जो को लोगो लॻाए सघो था। डिपेंड्स ऑन यू, तव्हां जिथे उनखे यूज़ कयो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही, सुभाणे वरी असां क्लास अटेंड कंदासीं, क्लास नंबर 36 CSS या 2-3 क्लास में। हाणे खां पोइ असां जावा स्क्रिप्ट शुरू कंदासीं। सुभाणे ताईं मोकिलानी इंशाअल्लाह ताला, सुभाणे वरी कॾहिं।